हिकिड़ो पीउ पंहिंजे पुट खे चवंदो आहे त पुट जॾहिं तूं 12 क्लास पास करे वञी त तूं मूं वटि अचिजांइ, तोखे मां ज़िंदगीअ जो वॾो सबक़ सेखारींदुसि। पोइ पुट जॾहिं 12 क्लास पास करे वेंदो आहे त पीउ वटि ईंदो आहे त बाबा साईं तव्हांखे मुबारक हुजे, मां 12 दर्जा पास करे आयो आहियां। हाणे मूंखे ज़िंदगीअ जो उहो सबक़ ॿुधायो जेको तव्हां हुयो चयो हो त 12 क्लास पास कंदे त तोखे वॾो सबक़ सेखारींदुसि। त पीउ हुनजो दर्दी हूंदो आहे ऐं हुन दुकान ते पुट खे विहारे पाण हिकिड़ो कपिड़ो खणंदो आहे, हिकु सुई खणंदो आहे, सॻो ऐं कैंची खणंदो आहे। पोइ छा कंदो आहे त कंची खणी ऐं हिकिड़े कपिड़े खे 2-3 टुकड़नि में विराईंदो आहे, 2-3 पीस कंदो आहे ऐं पोइ हुन कंचीअ खे हेठि पेरनि में फिटो करे छॾींदो आहे ऐं सुईअ में सॻो विझी वरी हुन कपिड़े खे जोड़े हिकु टुकड़ो कंदो आहे। ऐं पोइ छा कंदो आहे, कंची पेरनि में फिटी करे सुई मथे जे हिन पटके में चुभे छॾींदो आहे। त पोइ पुछंदो आहे पंहिंजे पुट खां त ॾे हवाला वाह भला तो हिन मां को सबक़ हासिल कयो? त पुट मुस्कुराए चवंदो आहे बाबा ॿियो त मां हिन में कुझु महसूसु कोन कयो, पर एतिरो ज़रूरु ॾिठो त तव्हां कंची खणी पेरनि में फिटी कई। त पीउ चवंदो अथसि पुट, हिन दुनिया में तोखे 2 क़िस्मनि जा माण्हू मिलंदा, हिकिड़ा टोड़ण वारा, ॿिया जोड़ण वारा। त तोखे जेको जोड़ण वारो मिले हुनखे सिर जो ताज करे रखजांइ ऐं जेको तोखे टोड़ण वारो मिले उनखे तूं हेठि फिटो करे छॾिजांइ। त प्यारा दोस्तो, हिन आरज़ी ज़िंदगीअ में ॿिनि खे जोड़णु सिखो, टोड़णु न सिखो। कैंचीअ वारो कमु न कयो, सुईअ वारो कमु कयो। आरज़ी ज़िंदगीअ में प्यारा दोस्तो ॿिनि खे जोड़णु सिखो, टोड़णु न सिखो। त पंहिंजो होस्ट शाख जामणो खे ॾींदा इजाज़त, वरी कंहिं नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ओके, अल्लाह हाफ़िज़।